मानवरा साईं अॼोके हिन प्रोग्राम जी सदारत कंदड़ मोहतरम खालिद हुसैन चन्ना साहब पाण हिन वक़्तु वाइस चेयरमैन आहिनि सिगा मर्कज़ जा साईं जिन जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं। पाण सदाईं असांखे पंहिंजे क़ीमती वक़्त मां असांखे उन्हनि तमामु घणियूं ॾींदा रहंदा आहिनि ऐं अॼु बि ॾिनियूं आहिनि ऐं सदाईं साईं जूं इस्लाहूं असांजे लाइ कमु आयूं आहिनि। फ्यूचर में साईं जिन जी इहा हिकिड़ी ख़ुशूसियत आहे त पाण बारीक बीनीअ सां हिन प्रोग्राम खे ॾिसंदा आहिनि, लिखंदा आहिनि ऐं हर हिकु एक्टिविटी परफॉर्म कंदड़ जा नाला बि लिखंदा आहिनि, उनजी क्वालिटी चेक कंदा आहिनि ऐं असांखे अॻिते जे लाइ गाइड कंदा आहिनि। त साईं जिन जे लाइ हिकिड़ी क्लैपिंग ते साईं पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आया आहिनि। साईं जिन जी वॾी महिरबानी, लख थोरा कुर्ब ऐं अॻिते बि असां मुंतज़र रहंदासीं अवां जा। उन सां गॾु असांजे अॼोके प्रोग्राम जा महिमान ख़ासि साईं मोहतरम शहाबुद्दीन साहनी साहब आहिनि, पाण सेक्रेटरी कल्चर आहिनि सिगा मर्कज़ में। साईं जिन जी वॾी महिरबानी जो असांजे हिन स्कूल में आया, सेवन सिगा शाख जे तरफ़ खां आऊं साईं जिन जो शुक्रिया अदा कयां थो। पाण सकाफ़त जूं एक्टिविटीज़ चाहे 7 लेवल ते हुजनि, तालके लेवल ते, ज़िले लेवल ते हुजनि या सिंध लेवल ते, पाण पंहिंजो हिननि ख़ूब नालो कमायो आहे सकाफ़त जे प्रोग्रामनि में ऐं ख़ासि करे ताज़ो ई हिन साल में खोड़ सारा प्रोग्राम कराया, बडरो जबल ते प्रोग्राम कराया, उन खां अलावा मिठी में प्रोग्राम कराया। त इहे ई प्रोग्राम शो कनि था साईं जी दिलचस्पी खे त साईं सकाफ़त सां लॻापियल आहिनि ऐं सकाफ़त खे उजागर करे रहिया आहिनि। साईं जे लाइ क्लैपिंग थी वञे। आऊं शुक्रगुज़ार आहियां सेवन प्रेस क्लब जे सदर जो, जनरल सेक्रेटरी, उन सां गॾु आयल उन जे मेंबरनि जो ऐं बाक़ी उहिदेदारनि जो, जिन सदाईं असांखे कवरेज ॾिनी आहे ऐं सुठी कवरेज ॾिनी आहे। असांखे ईअं न आहे त सिर्फ़ु हिते ई फोटो कढी या वीडियो ठाहे विया ऐं चैनलनि ते व्यूज़ न हलिया या न्यूज़ न हलियूं, उन्हनि जो सदाईं साथ रहियो आहे। उन्हनि जे लाइ क्लैपिंग थी वञे। उन सां गॾु नेशनल प्रेस क्लब 7 आहे, उन्हनि जा उहिदेदार आया, दोस्त आया, उन्हनि जी महिरबानी जिन असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो, असांजे प्रोग्राम खे कवरेज ॾिनी ऐं कल्चर जा प्रोग्राम जेके बि आहिनि उहे बख़ूबी कवरेज कनि पिया 7 में ऐं असांखे बि सदाईं उन्हनि कवरेज ॾिनी आहे। ऐं गुज़ारिश कंदुमि सभिनी स्कूल जे शागिर्दनि खे ऐं महिमाननि खे त उन्हनि जे लाइ बि क्लैपिंग थी वञे। आऊं जेको हिते बीठो आहियां, दरअसल आऊं जनरल सेक्रेटरी 7 सिगा शाख पंहिंजे सभिनी ऑन बिहाफ ऑफ BMC मेंबरनि जे आऊं तमामु घणो ख़ुशि थियो आहियां ऐं तमामु घणो मुतमिन बि आहियां हिन स्कूल जी इंतिज़ामिया मां। ख़ासि करे साईं नूरमोहन सियाल पाण चेयरमैन आहिनि, स्कूल जा प्रिंसिपल साईं नज़ीर हयात सुमरो, स्कूल जे टीचर्स ऐं स्कूल जा स्टूडेंट्स, जिन हीअ असांखे मौक़ो फ़राहम कयो त असां पंहिंजे सिगा जे मर्कज़ी उहिदेदारनि खे हिते घुरायूं, असां पंहिंजी उन्हनि खे परफॉर्मेंस शो कयूं, असां मीडिया खे घुरायूं त ॾिसो रोशन तारा केतिरो सुठो कमु पियो करे। सिगा जो प्रोजेक्ट आहे रोशन तारा, ॾिसो त 7 में कीअं न उन्हनि जी परफॉर्मेंस आहे। इन सां गॾु असां पंहिंजे मौजूज़ ॿियनि महिमाननि खे घुरायो आहे, जंहिंमें साईं खैरवंद बुढ़ो साहिबु आहिनि, असांजो एक्स जनरल सेक्रेटरी साईं अब्दुल गफ़ार सोलंगी साहिबु आहिनि। इहे असांजूं काविशूं आहिनि, असांजे टीचर्स जूं काविशूं आहिनि, असांजे स्कूल जी इंतिज़ामिया जूं काविशूं आहिनि, जिन वक़्तनि बवक़्तनि सुठा प्रोग्राम कया आहिनि ऐं कंदा रहनि था, जो असां मां मुतासिर थी करे उहे साॻियूं शयूं रिप्लिकेट थियनि थियूं ऐं ॿियनि इदारनि में उहे शयूं कयूं वञनि थियूं। असां उमेदु रखूं था पंहिंजे हिन स्कूल जे इंतिज़ामिया मां, स्टाफ मां, त पाण सदाईं वांगुरु डिसिप्लिन जो मुज़ाहिरो करे आईंदा बि असांजे स्कूल जो नालो रोशन कंदा ऐं 7 सिगा शाख जो नालो रोशन कंदा। ऐं BMC जे सभिनी मेंबरनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो, असांजे हिन प्रोग्राम खे बहितरीन तरीक़े सां टाइम बि ॾिनो आहे, ॾिठो बि आहे ऐं उमेदु कजे थी त ईंदड़ वक़्त में सिगा शाख जा मेंबर उहिदेदार पाण में गॾु वेंदा ऐं फर्दर असांजूं जेके एक्टिविटीज़ हूंदियूं, जेके बि असां स्कूल जे लाइ वधीक कमु करे सघियासीं त इंशाअल्लाह गॾिजी सॼी करे असां इहो कमु कंदासीं। Once again, thank you all of you. I am so happy for this program today. And special thanks to Adi Reshma, और तमाम सुठी जो है सो पान कंप्यूटर सुठी आए ऐं सुठे नमूने प्रोग्राम डिलीवर कयो। सभिनी उन्हनि शागिर्दनि खे जिन खे शील्डूं मिलियूं आहिनि उन्हनि खे मुबारकूं हुजनि, जिन शागिर्दनि खे शील्डूं न मिलियूं आहिनि उन्हनि खे आऊं इहो ई चवंदुसि त पाण महिनत कनि ऐं अॻे साल जे प्रोग्राम जे लाइ टेबलोज़ में शिरकत कनि त जीअं उन्हनि खे बि शील्डूं मिली सघनि। बेस्ट ऑफ लक, थैंक यू वेरी मच।